बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला क़द अफ़लहल मुअमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन वल्लज़ीना हुम अनिल लग़्वी मुअरिदून। वल्लज़ीना हुम लिज़कातिहिम फ़ाइलून वल्लज़ीना हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। से तो वेही विञाइया अल्लाह जे कतण संदानी जे तो वेही विञाइया
मिठड़ा कतण संदा ॾींहं अरिट ओडी कान थिया भोरी भोरे सी हाणे कंधो खणदी की मन हमारू अड़न जे पर कतण जी कान कयई कतण जी कान कयई ऐं सुते सारी हड सुबह ईंदई ओचिती उते ईद उघाड़न गड जिते सरतियों कंदई सड उते सिकंदियां हिक सिंगार ला चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, अजगोठ मुहम्मद शरीफ हकड़ो जे अंदर ईसाले सवाब ऐं यारी शरीफ जे सिलसिले में एक जिक्र ऐं दुरूद जी महफिल सजाई वई आ जेका ईसाले सवाब जन मरहूमैन जे नियत करणो आ ओहे अल्लाह जो नेक बानो मरहूम मगफूर हाजी मोहम्मद उस्मान ऐं उन जी ज़ौजा मोहतरमा जन के अल्लाह ताला थोड़े थोड़े अरसे जे दरमियान में पंहिंजे ज़ात बाबरकात दे घुराए वरतो। उन्हनि जे ईसाले सवाब जी नियत सां गॾु हिननि आशिकन नज़राने अकीदत सुहिणे महबूबे सुबहानी शहबाज़े लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाहि तआला अलैहि जे दरबार में भी पंहिंजो नज़राने अकीदत पेश करण जे लाइ महफिल सजाई आ। इन महफिल जे सजाइण वारा अल्लाह जा नेक बाना मरहूम हाजी मोहम्मद उस्मान हकड़े जा बचड़ा मोहतरम मुनीर अहमद हकड़ो, अख्तर हुसैन हकड़ो, अख्तर अली हकड़ो, मोहम्मद हुसैन हकड़ो, फिदा हुसैन हकड़ो ऐं मामू अता मोहम्मद हकड़ो। अल्लाह ताला हिननि सभिनी दोस्तन जो खैर ऐं सुहिणी नियत पंहिंजे बारगाहे रब्बुल इज्जत में मक़बूल व मंजूर फरमाए। अल्लाह ताला मरहूम हाजी मोहम्मद उस्मान ऐं उन जे घरवारीअ जे मथां पंहिंजे करम ऐं रहम जूं बरसातूं बरसाए। उन्हनि जे कब्रनि खे मुंहिंजो बेनियाज़ रब जन्नतुल फिरदौस जे बागन मां बाग बनाए ऐं उन्हनि जे बचड़नि जो कयल खैर मुंहिंजो बेनियाज़ रब पंहिंजे बारगाहे रब्बुल इज्जत में क़बूल फरमाए। दोस्तों, हे ओहो मरहूम जवान मोहम्मद उस्मान जंहिंजे बचड़े हिन फ़कीर खे ॿुधायो त मरहूम मोहम्मद उस्मान वञण खां पहिरीं पंहिंजे बचड़नि खे ताकीद कयो हुयो त जॾहिं भी अल्लाह जे राह में ऐं मुंहिंजे ईसाले सवाब जे नियत सां खैर कयो
त अल्लाह जे ज़िक्र ऐं महबूब मदीने वारे मीर जे दुरूद जी महफिल सजाए जो। अल्लाह ताला उन मरहूम जे उन इरादे के पूरो फरमायो, उन जे औलाद के अल्लाह ताकत अता फरमाई, जह जमीन ते अल्लाह जे रब जे कुरान जी तिलावत थींदी आ। बुधायो तो हो जमीन जो भितर भितर खैर जी दुआ घुरदो या न घुरदो। मुझे आका तुझे आका कायनात सजी जे रहबरो रहनुमा इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, जॾहिं अल्लाह जे ज़िक्र करण वारो बांधो ज़मीन ते कदम रखंदो आ त उहो ज़मीन जो भितर या टुकरो अल्लाह जे दरबार में दुआ घुरंदो आ। ओ मुंहिंजा सुहिणा रब करीम हिन पंहिंजे बांधड़े खे कुझु घड़ियूं मुंहिंजे मथां बीहण जी तौफ़ीक़ अता फरमा, छो त हिन जे दिल में हिन जे ज़ुबान में तो रब जो ज़िक्र हली रहियो आ। उन ज़िक्र जे बरकत सां मौला जेका मुंहिंजे मथां तुंहिंजी रहमत वसी रही आ, उन रहमत सां मूंखे मुनव्वर फरमा। जॾहिं हिकिड़ो कदम अल्लाह जे ज़िक्र वारो ज़मीन ते रखे त ज़मीन खैर जी दुआ घुरे। जंहिं ज़मीन जे टुकरे ते कलाकन खां रब जे ज़िक्र जी महफिल हली रही हुजे, ज़िक्र करण वारा मौजूद हुजन, दोस्तो ॿुधायो त हिन ज़मीन जो भितर भितर मुंहिंजे रब जे दरबार में खैर जी दुआ घुरंदो या न घुरंदो? दुआऊं घुरंदो न रुगी ही ज़मीन पर जेतरा वणन जाही पन, हर शय के अल्लाह जे ज़ात हिक जिंदगी अता फरमाया। इहे वण भी अल्लाह जे रहमत के महसूस कंदे खैर जो दुआऊं घुरंदा। वणन में जेके पखी वेठा हन, उन्हनि पखिन जे मथां रब जे कुरान करीम जे सदके में जॾहिं रहमत जो नुज़ूल थी रहियो आ, उहे उते दुआऊं घुरंदा। ओ मुझा मिठड़ा भा ऐं उन्हनि सभिनी दुआउनि जो सवाब कंहिंखे मिलंदो जो जन जे ईसाले नियत सां हीअ अॼु महफिल सजाई वई आहे। अल्लाह ताला उन्हनि खे त मुआफ़ करण फरमाईंदो, पर जेके हिन नूरानी महफिल में आया रब उन्हनि खे बि मायूस कोन कंदो। त पंहिंजे करीम रब जे दरबार में अचो त शुक्रानो अदा कयूं त मुंहिंजा करीम रब तुंहिंजा करोड़े करम जो हीअ ज़िक्र वारी महफिल असां खे नसीब फरमाए। यारी शरीफ जे मुतालिक आजिज़ खां अॻु में तव्हां असांजे सभिनी जे दिलनि जी धड़कन अल्लाह जे नेक बाने साईं मोहतरम खलीफ़ा सिकंदर हुसैन जन ॾाढो सुहिणे अंदाज़ में बयान कयो। आजिज़ जो ख्याल आ त आजिज़ तव्हां जे आलो सब खां पहिरीं जेको ईसाले सवाब जी महफिल थी आ, उन मुतालिक ॻाल्हायां ऐं अल्लाह जे कुरान माज तव्हां खे खोले ॿुधायां त मुंहिंजे रब पंहिंजे पाक कुरान में कामयाबी जो ज़िक्र कीअं बयान कयो आ। हर माण्हू चवे थो त मां कामयाब आहियां, अॼु अल्लाह जे सुहिणे कुरान खां पुछंदासीं, ऐ रब जा सुहिणा कुरान अॼु ॿुधाए त हिन दुनिया में कामयाब केरु आहे? छा ख्याल आहे? कुछ घड़ियों तैयार आयो न? अज़ीज़ाने मन सब खां पहिरीं मां ऐं पीउ जे मुतालिक मुझे सुने करीम रब पंहिंजे पाक कुरान करीम जे अंदर मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के इरशाद फरमायो, मुझे महबूब के हुक्म फरमायो, ओ मुझा महबूबा
जी मुझा करीम रब मुझा मुस्तफा अज कलाम मां खुदा जो आ जुबान तो मुस्तफा जिया अज ऐलान करे कायनात के बुधा तत मुझा महबूब कायनात के बुधा त मुझो रब फरमाए रहियो आ त हमेशा जेला अबे ऐं अम्मा लाही दुआऊं घुरंदा रहजो अबे ऐं अम्मा जेला दुआऊं घुरण जो हुक्म कहीं दिनो आ चो मुझे बेनियाज रब हुक्म दिनो अल्लाह जे ज़ात हुक्म दिनो आ न रुगी दुआ घुरण जो अल्लाह हुक्म दिनो आ मगर दुआ घुरण जो तरीक़ो भी मुझे करीम रब पांजे कुरान में पाण सेखारियो मुझे बेनियाज रब सुने कुरान करीम जे अंदर तो असा गुनहगारन के जी जल अम्मा ऐं दिल बर बाबे जेला दुआ घुरण जो हुक्म सेखारियो जो तमिया मुनीर अहमद अख्तर अली मोहम्मद हुसैन फिदा हुसैन जे अब्बे जेला भी अज दुआ है अम्मड़ जेला भी अज दुआ है हाने हाने दोस्त बुधायो त हफ्ते डेढ़ जे विच में अल्लाह बिनी के घुराए वरतो याद रखो मुझा दोस्त अजीज इहा एडी प्यार जी निशानियां जेडी मल मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी जात हिन दुनिया के ज़ाहिरी तौर ते हिन जिस्म मुबारक सा अलविदा फरमाए रहा होया त अम्मा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा के सनड़ो फरमायो अम्मा फातिमत ज़हरा वेझी आईया मुझे हबीब फरमायो ओ मुझी बचड़ी ये पांजा अखिन जा लुड़क उगी छदे अम्मा फातिमत ज़हरा के फरमायो कन्नड़ो वेझो कर अम्मा बतूल सुनिया पांजो कन वेझो कयो खबर ना है मुझे करीम आका पांजे बचड़ी के छा फरमायो अम्मा जल्द में पांजा गोड़ा उघड़ शुरू कया गोड़ा उघड़ का बाद में मुझी अम्मा खामोश थी वेही रही कुछ खड़ियों गुजरण का बाद जने मुझा आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इन दुनिया के अलविदा फरमायो अम्मा आयशा सिद्दीका सुनी फरमाई थी तमो हसनैन करीमैन जे अम्मड़ के अर्ज कयो त ओ हसनैन करीमैन जी अम्मड़ मुझे मदीने जे ताजदार जी लाडली न्याणी बुधाए त सही जने तमा अखड़न में लुड़क हुया महबूबन छा फरमायो जो तमा जल्द में पंजे अखड़न जा लुड़क उगी नारमल थी व्यो अम्मा आयशा सिद्दीका फरमाई दिया त हसनैन करीमैन जे अम्मड़ फरमायो त मुझे महबूब इमामुल अंबिया फरमायो ओ मुझी बचड़ी मां मुस्तफा जाना तो त तू मूसा केतरो प्यार थी करी ऐ मुझो रब भी जाने थो त मां तो सा केतरो प्यार थो कया ओ मुझी पाक दामन बचड़ी जी मुझा आका मुझे मुस्तफा करीम फरमायो बचड़ी रोन ये पांजा लुड़क उगी छद अज तुझो दिल पर बाबो तोखे खोले खोले तो बुधाए त सभिनी खां पहिरियों जल्द खां जल्द तू अचे मां मुस्तफा सा आबे कौसर से मिलंदीअ हौज़े कौसर जा प्याला भरियो बीठो हुंदो तुझो बाबो मुझे करीम आका फरमायो अम्मा पंहिंजा लुड़क उघड़ शुरू कया मुझा दोस्त अजीज थोड़े टाइम खां बाद मुझे अम्मा हसनैन करीमैन जी अम्मा इन ज़ाहिरी दुनिया के अलविदा फरमायो मुझा दोस्त अजीज जिया दोस्त गाल कई त मरहूम मोहम्मद उस्मान ऐं उन जी
घरवारी जल्द जल्द में कबे जे पोया वया मुझे दिल में ख्याल अची वयो गाल याद अची वई त कबे जे पोया जल्द उहे विदाहन जन जू दिलियूं पाण में हिकु थियल हूंदियूं हने मुझे अल्लाह उन्होंने के दुनिया में भी दूर कबे खा न कयो त दुनिया जो सूर भी रब उन्होंने के कबे खा अलग को न दिनो त मुझा दोस्त अजीज अल्लाह जी जात उन्होंने जे मथा मेहरबानियों फरमाए अज उन मां ऐं पीउ जे दुआ जे ला उन जे बचड़न हिय जिक्र जी महफिल सजराई आ छो त मुझे रब्बे जुल जलाल हुक्म दिनो आ त मुझा बांधड़ो ओ मुझा बांधड़ो पांजे अब्बे ऐं अम्मा जे ला हर घड़ी दुआऊं घुरंदा रहो उन्हनि जे मरण जो इंतजार न कयो उहे जिंदा हुजन तदे भी पांजे जी जल अमड़ ला दुआऊं घुरो पांजे दिल बर बाबा ला दुआऊं घुरो पर जदे उहे दुनिया छदे वञने पो त उन्हनि जे ला घणे खां घणियूं दुआऊं घुरो अर्ज कयो सी मुझा मौला कीअं दुआऊं घुरो असां खे त घुरण जो सलीको बिना है मुझे रब फरमायो दस्याव मां खुदा तो कुरान मां रब जो आ जुबान मुझे मुस्तफा जिया रुगी तवा उन जुबान के इस्तेमाल कंदे मां रब जो कुरान पढ़ंदा वञो त मां रब तवा जे अब्बे अम्मा जी बख्शिश फरमाईंदो वञा ओ मुझा सोना करीम रब ओ मुझा मिठड़ा करीम रब कीअं पांजे अब्बे अम्मा जे ला दुआऊं घुरो अल्लाह फरमायो दुआ घुरो हाणे रब दुआ घुरण तो सेखारे और रब्बिर हमहुमा ओ असां जा परवरदिगार ओ असां जा पालीदड़ ओ असां ते रहम कंदड़ ओ असां जा खालिक मालिक रब उन्हनि जे मथा रहम फरमाए कहीं जे मथा मुझे अब्बे अम्मा जे मथा रहम फरमाए कमा रब्बयानी सगीरा तवज्जह तकर अल्लाह ये कौन फरमायो अंदाज त कुरान करीम जो निहार अब्बे अम्मा जो शान निहार तकीय मुझो सुनो रब्बुल आलमीन अब्बे अम्मा जी दुआ बे अदब सां सेखारे रहियो आ तो असां के ओ मुझा करीम रब मुझे अब्बे ऐं अम्मा जे मथा ये रहम फरमा जियं नंढड़े लाकू मुझा मौला हू मूते रहम कंदा होया हर को बचड़ी वाला सब के रब बचड़ा दिनाहन हाने जरा पंहिंजी यादो नक्शो रखो तमाओ ऐं पीउ नंढड़े लाकू पंहिंजे बचड़न ते कीअं रहम कंदो आ दुनिया सजी चवंदी आ तुंहिंजो पुटु ॾोही आ पर जी जल अम्मा चवंदी आ त मुंहिंजो पुटु बेॾोही आ दुनिया सजी चवंदी आ त तुंहिंजो पुटु हेड़ो तहिड़ो आ पर अबो चवंदो आ त मुझे पुट जेड़ो कोई नाहे केतिरा ॾोह करे ईंदा हूं ग़लतियूं करे ईंदा हूं पर जॾहिं अमड़ जे साम्हूं ईंदा हूं या अबे जे साम्हूं ईंदा हूं ओहो ग़लती ऐं ॾोहनि खे कोन ॾिसंदो आ भाकुर पाए चुमियूं बि ॾींदो आ अखिड़ियूं आलियूं करे ईअं चवंदो आ अब्बा ईअं न कर मतां दुनिया तुंहिंजे मथा टोकू करे याने कदहीं भी अब्बे ऐं अम्मा पंहिंजे औलाद खे घटि कोन समझो आ रोज़ ग़लतियूं कंदा आहिनि अब्बो ऐं अम्मा उन्हनि सां ग़लतियुनि जो हिसाब कोन कंदा आहिनि हज़ारे ग़लतियूं कनि अम्मा मुआफ़ करे छॾींदी आ नंढड़ो मिसाल ॾेई सम्झायां अमड़ बचड़े खे पैसा ॾिना ओ मुंहिंजा बचड़ा मोहम्मद हुसैन जी
अमड़, या मुझा दोस्त अख्तर अली जी अमड़, या मुनवर अली जी अमड़, या फिदा हुसैन जी अमड़ पैसा दिना बचड़ा वञ वञी भिरिया सिटी माही शय वठिया पुटड़ो वयो शहर में दुनिया जे रंगन में मस्त थी वयो दोस्त मिली वया होटल ते चाह पियण जे ला वेही रहो अमड़ जी गाल विसरी वई छो त नंढड़ो बारड़ो होयो याद रखी छॾजा बच्चो केॾो बि वॾो थी वञे पर अबे अम्मा जे आॾो बचड़ो हमेशा नंढड़ो हूंदो आ याद रख मुझा भा जेडी मल रात जो सिज लहंदो आ बचड़ो अञा कोन मोटंदो आ मझद जो अमड़ खे कावड़ हुई त सजो ॾींहुं मुझो बचड़ो कोन आयो अचे त चमाटू हणदी मांस शाम थी अमड़ चयो अञा कोन मोटियो आ अचे त जो ॾाढी मार ॾींदी मांस पर जीअं सिज लहंदो वयो अमड़ जी मामता उभरी आई कावड़ लही वई कावड़ विसरी वई कस निहारे दुआऊं थी घुरे मौला मुझे बचड़े के खैर सा मोकिले ओ मुझा दोस्त अजीज केडी बिजी जल अमड़ के कावड़ हुई हाने जीअं सिज लहंदो वयो मुंह उदागी थी पहिरी अम्मा अंदर घरड़े में इंतजार पई करे हाने अमड़ निकरी दरड़े ते बीठी आ हर ईंदड़ वींदड़ खे ॾिसी इहो थी समझे त मुझो फिदा अची वयो आ मुझो मुनवर अची वयो आ मुझो अख्तर अची वयो आ मुझो मोहम्मद हुसैन अची वयो आ जॾहिं लंघी वयो ॾिठई उहो कोन्हे उन्हे का पुछण लगी त मुझो बचड़ो काथे आ मुझा दोस्त अजीज होॾा बचड़ो भी जेडी मल रांदियूं खेडी दोस्तन खां वांदो थियो पंहिंजे घर ॾे अचण शुरू कयई ॻोठ जे ॿाहिरां आयो याद अचे वयसि अम्मा मूं ते ॾाढी कावड़ियल हूंदी बाबा ॾाढो कावड़ियल हूंदो अॼु ख़बर नाहे मुझो छा हाल कंदा दिल में ख्याल कंदो तको मथे जे सूर जो बहानो कया या रोवण जेड़ो मुंह कया अम्मा दे वन्या बस अम्मा कावड़ में अचे बस रुगी मां रोवण जेड़ो मुंह कया खबरात जी जल जी मामता मां कावड़ निकरी विंदी प्यार में भाकरो पाए चुमिन में शुरू थी विंदी आ बचड़ी वाला हो जरा गौर कयो उन जी जल अमड़ जे मथा ऐं उन दिल पर पीउ जे मथा जीअं बचड़ो ईंदो आ रात जा 8 थी वञनि 9 थी वञनि आधी रात थी वञे घरवारी भी सुम्ही पवंदी आ धीअरूं भी सुम्ही पवंदियूं हन पुटड़ा भी सुम्ही पवंदा हन पर अबे ऐं अम्मा जूं दीदूं दरड़े में हूंदियूं हन त केॾी महिल थो ठड़को थिए जो बचड़ो वापस मोटी अचे अजीजाने मिल जी बचड़ो वापस ईंदो आ जी जल अम्मा के केडी भी कावड़ हुंदी आ चमाटू कान हणदी आ लठियूं कान हणदी आ मुझा दोस्त अजीज जल्द में भाकुरड़ो पाए अम्मा गलन ते चुमियूं ॾींदी आ प्यार में चवंदी आ ओ किनड़ा काॾे वयो होए हेतिरो टाइम मूं तुंहिंजो इंतजार कयो रुकी कूड़ हणी बचड़ो चवे अम्मा मुखे मथे में सूर हुयो मां देर कान कंदिया उन बचड़े के घर वठी अचे करे अबे जे मार खौ भी बचाईंदिया हथ मुंह भी धोराईंदिया कपड़ा भी मटराईंदिया मानड़ी भी खाराईंदिया पहिरी बचड़े के सुम्हारे बाद में जी जल पान निंद्र कंदिया इन जो नालो मावा इन जो नालो मावा ओ मुझा दोस्त अजीज जेका बचड़े ता जान कुर्बान कंदिया उन जो नालो जी जल अमड़ हूंदो आ मुझे करीम रब जे महबूब मदीने जे मीर फरमायो त जेको पांजे अमड़ ने रुगी हिकड़ो भेरो खिली निहारींदो आ मुझो रब उन के दहन मकबूल हजन जो सवाब अता कंदो आ
याद रखी छॾजां अज अमड़ जो कदर पुछणो थई त मुनवर खां पुछ अज जी जल अबे जो जी जल अमड़ जो कदर पुछणो थई त फिदा हुसैन खां पुछ सॼो ॾींहुं चाचन मासन जा पेर चुमन पर जन्नत जो दरड़ो को न मिलंदो। हा मुझा यार जन्नत हुई अल्लाह जे दरबार दे वए जन्नत जो दरड़ो हुयो उहो भी जुदा थी वयो पर जने मदीने जे ताजदार दे निगाह कैसी त मुझे मदीने जे मीर फरमायो लतीफ सरकार दाह करे चयो मादी थी न मारुई अल्लाह तुझो अल्लाह भी आगे सवन वरन जा दुखड़ा हिक लहज़े मंजिला गे ओही मालिक आगे जेको माग पहुंचाई दुई मारुई मदीने जे मीर फरमायो ओ अमड़ जंजी दुनिया छड़े वैया जो अबो दुनिया छड़े वयो आ मुझे मुस्तफा करीम फरमायो मायूस न थियो छो त अबे ऐं अम्मा जो जेको बचड़े सा प्यार हुंदो आ ओ रुगी दुनिया जे अंदर को न हुंदो आ पर कब्र में पहुंचण खां पोइ भी बच्चे सा अबे ऐं अम्मा जो प्यार सागियो हुंदो आ। मान तो चवा मिशकात शरीफ जी हदीस तो बयान कया मुझे मदीने जे मीर फरमायो मन ज़ार क़ब्र वालिदैहि औ अहदुहुमा कुल्ल यौम जुमुअतिन गुफ़िर लहू कुतिब बर्रा जी हदीस पढ़ चो मदीने जे ताजदार जी गाल्हाए मुसलमान मदीने जे मीर फरमायो मंजार गौर सा बुध जा चो त दीन जो इहो ही त मुझा दोस्त अजीज शाना जो अजो महफिल रुकी मोहम्मद उस्मान ऐं उन जे घरवारी जे बख्शिश ला थी रही आ पर मदीने वारे जे सदके जो बेड़ो सभिनी जो पार थी रहियो आ। मुझे ताजदार मदीना फरमायो मंजार कब्र वालिदैहि जह शख्स भी पांजे अबे ऐं अम्मा जे कब्र जी रुगो ज़ियारत कई तवज्जह कजा मुझा दोस्त अजीज मुझे मदीने जे मीर फरमायो जह अबे ऐं अम्मा जे दुनिया छड़ण खां पो रुगी जह भी पंहिंजे अबे ऐं अम्मा जे कब्र जी ज़ियारत कई औ अहदुहुमा जेकॾहिं उन्हनि ॿिन्ही जी न कई भले कहीं हिकिड़े जे कब्र जी ज़ियारत कई कुल्ल यौम जुमुअतिन हर जुमे जे दिहाड़े सुबह जो सवेर निकरी वयो त वनी अम्मा जे कब्र ते सलाम करे अचा वनी दिलबर बाबा जे कब्र ते सलाम करे अचा अन्या पढ़ी भी कुछ कोन खत्मा भी कोन दिनई कुरान जी तिलावत भी कान कई मुझे मदीने जे साईं फरमायो गुफिर लहू कुतिब बर्रा बस अबे ऐं अम्मा जे कब्र ते हर जुमे ते बचड़ो पहुंचदो आ मुझे मदीने जे मीर फरमायो मुझो रब उन जा गुनाह माफ करे छॾींदो आ। जह जी जल अमड़ जे कब्र जी ज़ियारत करण सा गुनाह लह जह दिल पर बाबा साईं जे कब्र जी ज़ियारत करण सा गुनाह लह बुधा उन अबे ऐं अम्मा जे कब्र ते जे कुरान पढ़ंदे त मुझो रब तोखे केतिरा दाज ॾींदो आ।
अज़ीज़ान मन जॾहिं मरण खां बाद क़ब्र जी ज़ियारत करण सां गुनाह लॻी वञल पोइ जेकॾहिं उन अबे ऐं अम्मा जे जीअरे उन्हनि जे कदमनि खे चुमंदासीं त रब ॿिन्ही जहाननि जूं नेकियूं अता फरमाए छॾींदो। याद रखजा एक अम्बड़ जो वडो किरदार जिंदगी जे अंदर एकड़े अल्लाह जे कामिल वली जो जिक्र थो कया। बुध त अम्बड़ कीअं करे रही आ। अबो बेशक अबो आ मगर अम्मा जो मटुई नाहे। अबो भी अबो आ मगर अम्मा जो मटुई नाहे। रब जे कुरान जी एक बी आयत तो पढ़ा बुध अल्लाह फरमायो ववस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना हमलतहु उम्मुहु कुरहन ववदअतहु कुरहा वहम्लुहु वफिसालुहु सलासून शहरा। जी जल अमड़ के झिणकू ॾियण वारा, जी जल अमड़ सां कावड़ जण वारा, जी जल अमड़ सां न ॻाल्हाइण वारा, नंढड़ी नंढड़ी ॻाल्हि ते रुसण वारा। रब जो कुरान ॿुध अॼु अमड़ पोड़ी थी वई आ, अॼु जी जा कुराड़ी थी वई आ, बीमार आ। हिकड़ी रात तूं असां जागण ला तैयार न हूंदा आहियूं। 5 रातियूं जाॻियासीं, भेण खे चवंदासीं थकिजी पियो हा, तुंहिंजी बि माउ आ, ॿिए भाउ के तुझी मावा। ओ मुझा दोस्त अजीज हिकड़ो हफ्तो पे ओ जागो न करण वारा। रब जो कुरान बुध अल्लाह जो कुरान छा तो बुधाए त हिकड़ी अमड़ पांजे बच्चे ला केतिरा दुख ॾिसंदी ऐं ओ जागा कटींदी। अल्लाह जे कुरान बुधायो हमलतहु उम्मुहु कुरहा। अल्लाह फरमाए तो अंदाजो लगा जॾहिं तू अमड़ जे पेट में हूंदो आ, ओहा जी जल अमड़ तुझे करे पसंदीदा शयूं खाइण छॾे ॾींदी आ मता मुझे बचड़े खे का तकलीफ़ अची वञे। उहा जी जल अम्मा, उहा जी जल अम्मा तुझो वज़न भी खणदी आ, घरड़े जो कमड़ो भी कंदी आ, कुछ भी बर्दाश्त कंदी आ। मगर अगर जे कदे को अल्ट्रासाउंड में डॉक्टर या डॉक्टरानी चवे त तुझे बचड़े जी ग्रोथ सही ना है, अमड़ ज़ारो कतार रोण में शुरू थी वेंदी आ। पांजा दुख सुख मुझा दोस्त अजीज सभई बर्दाश्त कंदिया। इन जे लाइ त मुझे पेट वारो बचड़ो रब सलामत रखे। अम्मा जे पेट में त 9 महीना कढंदो आ, पर मुझो रब तो फरमाए वहम्लुहु वफिसालुहु सलासून शहरा। अल्लाह जो कुरान बुध मुझो अल्लाह तो फरमाए 8 ॾींहं 2 महीना 6 महीना 10 महीना 12 महीना 20 महीना 24 महीना 28 महीना। रब तो पंहिंजे कुरान में फरमाए सलासून शहरा। मुझो अल्लाह तो फरमाए हिकड़ी अमड़ पंहिंजे बचड़े जे ला पेट खां वठी करे बचड़े जे हलण ताईं 30 महीना रब जो कुरान तुझे बचड़े जे मथों जान कुर्बान करे छॾींदी आ। जवाब दे कलमे वारा, ओ मुसलमान जवाब दे। जी जल अमड़ बीमार लगी पईया, पुट वट टाइम कोने को, अम्मा बस ड्यूटी करे मोटियो हां, खुश ऐं चली भली निंड बचे थी। ओ मुसलमान उन्हनि ॾींहनि खे छो थो विसारी जॾहिं आधी रात हूंदी हुई, सियारे जो सिज हूंदो हुयो,
पारो चवे त अज न पवा त कदहिं पवा तू असा नंढड़ा होयासी दस्त थी पया उल्टी थी पई उल्टी जे करे कपड़ा किन थी वया मोशन दस्तन जे करे मुझा दोस्त मुल्क सजो धप थी वयो बाहर पारो वसी रहो इहा जीजल अम्मा हुंदिया जेका पानी जो फुड़ो भी तुझे असा जे आडो अचण कान दींदिया मता मुझे बचड़े के थथ लगी वने पांजे जिस्म जे कपड़न सा तो असा जू उल्टियों उखण वारी अम्मा तो असा जा गंद साफ करण वारी अम्मा तो असा के साफ करे हेडहू चुमियूं दे हेडहू चुमियूं दई वरी बिस्तरे ते सुक सुमारे वरी इन पारे में पाण वनी पांजे कपड़न के बिधो दिया त पांजे जान के बिधो दिया जेका पांजे जान जी परवाह न कंदे बचड़े जी जान बचाई दिया उन जो नालो छाहे जो उन जो नालो मुझी जीजल अम्मड़ा छा नालो आ उन जो गाल्हा मुसलमान अखियूं खोल वक्त थई अज पांजे जीजल अम्मड़ जो कदर कर वक्त थई दिल पर पी जो कदर कर ये परदेसी पखियड़ा हिकड़े दी वणण वारा थई सदाई रहण वारा न थई सदाई हिते कोन हुंदई मता हिकड़े दी तोखा हलिया वणन ऐ पो तुझे दिल जो हसरतूं रहजी वणन काश अज अम्मा हुजे हां त मां ही कया हां अज बाबो हुजे हां मां ही कया इहे उहे जवान थे जॾहिं वींदा हन त वरी वापस कोन ईंदा हर शे दुनिया जी मिली वेंदी आ मगर अब्बो ऐं अम्मा कॾहिं भी कोन मिलंदा हन हिकड़ी अम्मड़ जो ज़िक्र ॿुध हिकड़ी अम्मा जो ज़िक्र ॿुध जंहिंजो हिकड़ो पुटड़ो आ मुड़स नंढड़े लाकू गुजारे वयो बचड़ो नंढड़ो आ मुड़स गुजारे वयो आ उहा अल्लाह जी नेक सालिह बांधड़ी पांजे बचड़े जी खिदमत करे जॾहिं बचड़ो समझदार थियो आ दिल में ख्याल थी करे हाणे पांजे बचड़े खे अहिड़ी जगह ते पढ़ण ला छॾिया जिते दीन जो भी इल्म सिखी अचे त मुझे करीम रब जे मारिफत वारो इल्म भी सिखी अचे कंहिंजी मावा नालो ॿुधाए जो हज़रत बायज़ीद बुस्तामी जी मां दुखन जूं ॻाल्हियूं ॿुध मुसलमान दुखन जूं ॻाल्हियूं ॿुध ऐं कदर कर इन जीजल अम्मड़ जो खुदा जो कसम मां ओहा थई जंहिंजे लाइ मुझे मदीने जे साईं फरमायो न की हाल पुछ न की अहवाल पुछ रुगी खिली अम्मड़ दे निहार त रब हुकुम करे ओ किरामन कातिबीन जी मुझा मौला दहन हजन जो सवाब त लिखो स अम्मड़ के खिलाए रहे रुगी दिल पर पी दे मुर्गी निहार तोखे ॾिसी करे तुंहिंजो बाबो मुर्के हुन जो दुख घट थी वञे रब ऐलान करे ओ किरामन कातिबीन जी मुंहिंजा मौला ॾहन उमरन जो सवाब लिखी सॼ पंहिंजे दिल पर बाबे खे खिलाए रहियो ओ नौजवान उन मां ऐं पी जो ज़िक्र ॿुध जॾहिं पी पंहिंजे बचड़े खे नंढड़े लाको कांव चे वेठो पीउ खे चई बाबा इहो छाहे चे मुंहिंजा बचड़ा इहो कांव वरी आयो बाबा इहो छाहे मुंहिंजा बचड़ा इहो कांव बचड़ो पुछंदो रहियो बाबो ॿुधाईंदो रहियो न रुगी ॿुधाईंदो रहियो पर भाकुर पाए चुमियूं ॾेई चवे मुंहिंजा दिल पर पुट इहो कांव वरी पुछे वरी ॿुधाए जॾहिं पीउ कुराड़ो थियो आहे पंहिंजे पुट खे अहसास ॾियारण जे लाइ सुबुह जे टाइम ते कांव अची वेठो पुट खे चई अब्बा चई जी बाबा इहो छाहे चई बाबा कांव 2 मिंट रखी करे वरी चई
बचड़ा इहो चाहे ची बाबा कावा वरी 5 मिनट रखी करे वरी ची बचड़ा इहो चाहे ची बाबा काव काव कावा बुधाई थो पियो वरी 5 मिनट रखी करे जदे पीउ सवाल कयो पुत्र कावड़ में हथ बधी चयो बाबा मथो छो तो खाई कावा बस पुत्र जो इए चवण हुयो अबे जे अखिड़न में लुड़क लड़ी आया जदे अबे जे अखिड़न में लुड़क लड़ी आया त पुत्र के एहसास थियो करीब अचे करे ची बाबा अज केड़ी गाल तो खे रुआयो वा पीउ निहारे चवण लगो बच्चा मुखे उहो डी हो यादा जदे तो एक दफो न 100 दफा पुछदो वे मां तो के भाग रुपए चुमियूं बिया पियो बुधाया बि पियो अज उहो ही सागियो बचड़ो मां रुगी तो का 5 दफा पुछो वा तो कावड़ में जवाब दिनो मुझा बचड़ा इन करे तो बुधाए अज तू मूसा प्यार कर तो सुभाणे तुझो औलाद भी तो सा प्यार कंदो मुसलमान ही अबे अम्मा जो जिक्र इन करे तो के बार बार बुधायो तो वने त तो के अंदाजो कोने को नमाज तुजी पढ़ल अल्लाह जे दरबार में मोटी सके थी कुरान जो खत्मो पढ़ल रब तुजो वापस करे सके तो रोजा तुजा रखल रब वापस करे सके तो पर जीजल अम्मड़ जी अगर हिकड़ो मिनट भी खिदमत कई थई मुजो रब उहा तुजी वापस कोन तुझो नमाजू कबूल पयूं या न पयूं खबर नाहे तो असांजा रोजा कबूल पया या न पया खबर नाहे तो असांजो हज कबूल पयो या न पयो खबर नाहे पर मुझे महबूब मुस्तफा त फरमाए छडियो जह अम्मड़ ने खिली निहारण सा 10 हजन जो सवाब मिले बुधा उन अम्मड़ के रात जो जोर ॾियण सा रब छा अता फरमाइंदो जवाब अखियूं खोल अम्मड़ जो कदर कर अबे जो कदर कर उन खां पहिरीं जो उहे बई जवान हलिया वञन ऐं तू रोंदो रहजी वञी इहा दुनिया इते पई धूड़ पईंदी ए दुनिया जो निजाम जियां हले थो पियो तीअं पियो हलंदो सब कुछ हुंदो मगर अम्मा कान हुंदी सब कुछ हुंदो मगर अब्बो कोन हुंदो उन खां पहिरीं अबे अम्मा जो कदर कर जो तुंजो अब्बो अम्मा हलिया वञन मां अर्ज पे कयो हजरत बायजीद बुस्तामी जी जीजल अम्मा कहिड़ो इरादो कयो त अहिड़ी जगह ते पंहिंजे बचड़े खे छॾिया जिथे ज़ाहिरी इल्म सां गॾु रूहानी इल्म भी पढ़ी अचे जाचा कई तूं असां पंहिंजे बचड़े ला जाचा कंदा हूं त कहिड़े स्कूल में छॾिया जिथे मुंहिंजो बचड़ो अंग्रेजी फर फर करे ॻाल्हाए मैथमेटिक्स पढ़ी अचे फिजिक्स केमिस्ट्री पढ़ी अचे अज जी जरूरत दुनिया जी आ मगर कदे भी तो असा इहो ख्याल कोन कयो आ बचड़े के दुनिया सा गड कहे एड़े अल्लाह जे कामिल जे दरबार ते छड्यो जिते दुनिया जे इल्म सा गड मुस्तफा करीम जे इश्क जो इल्म भी पढ़ी अचे सोहणे बायजीद बुस्तामी जी अम्मा जदे खबर पई त फलाणो अल्लाह जो नेक बानो उन जा शागिर्द रब जे फजल सा जदे भी पढ़ी पास थींदा हन अल्लाह जा नेक बाना थी वींदा हन सिधो उन उस्ताद वट आया ए अल्लाह जा बाना मुजो हिकड़ो पुटड़ो आ मुजो मुड़स रब घुराए वरतो आ कोई दुनिया में बियो सहारो ना है मुझी मुझे मुड़स जी अल्लाह जे दरबार में दुआ हुंदी हुई या अल्लाह ओ ॾींहुं कॾहिं ईंदो जॾहिं मुंहिंजो बचड़ो तो रब जो वली थी वींदो
मुझो मुड़स त दुनिया छॾे वयो मगर मां जी जल जिंदा हां। ऐ अल्लाह जा बाना मुझे बचड़े के दुनिया जे इल्म सा गड मार्फत जो इल्म भी सेखार जा। उस्ताद समझी वयो खुदा जी ने कबानिया चवे तो अल्लाह जी बानी छॾे वञ। गडो गड पियो अर्ज थी करे गौर सां ॿुध जा। चवे थी ओ अल्लाह जा बाना तेस ताई मुझे पुट रखे वापस मां अमड़ दे न छड़ जा। जेस ताई तू महसूस न करी तही अल्लाह जो वली बणजी वयो आ। एक मां जी तमन्ना निहार एक जी जल अमड़ पांजे बचड़े ला केड़ा केड़ा ख्वाब ॾिसंदी आ। तुझे असां जे अमड़ भी ख्वाब ॾिठा हूंदा। अजीजा ने मन अमड़ मोटी वई बचड़ो इदारे में पढ़ी रहो आ। ॾींह गुजरी वया हफ्ता गुजरी वया महीना गुजरी वया नठड़ो बचड़ो आ दादलो आ जी जल अमड़ जी सिक लगी आ। उस्ताद के चे मुझा साईं अज मुखे जी जल अम्मा जी सिक लगी आ मुखे इजाजत दियो। उस्ताद दड़को दई छड़ियो सजी रात मासूम रोंदो रहो। सुबह जो अखियूं लाल लगियूं पयूं हन। उस्ताद भी इंसान अल्लाह जो नेक बानो आ। हिकड़े पासे उन माई सा वायदो कयो थे त मां तुझे बचड़े के कोन छडींदुस। हिकड़े पासे बचड़ो आ जह अमड़ जे इश्क में रोई रोई पंजी सजी रात गुजारी आ। उस्ताद पुछो ओ बा यजीद छाजे ला थो रोई? चवे तो मुझा साईं सजी रात गुजरी भैया अमड़ जी चल जे मोहब्बत मुखे निंड करणो कान दिनिया। मुझा साईं अल्लाह जो वास्तो थई मुखे एतरी रुगी इजाजत दे त मां जी जल अमड़ जो रुगी दीदार करे हिक रात में मोटी अचा। अल्लाह जो नेक बानो आ बचड़ी वाला अखड़न में लुड़क लड़ी आया। रब जे दरबार में दुआ तो घुरे ओ मुझा मौला इस जेला अमड़ दुआऊं घुरदिया रब उन ला सबब कीअं थो बनाए। अज अल्लाह जो वली पंहिंजे शागिर्द ला दुआ तो घुरे ओ मुझा करीम रब हिकड़े पासे हिन जे अमड़ सा वायदो कयो आ हिकड़े पासे ही मासूम बचड़ो रोई रहो आ। मुझा मौला का खैर जी वाट कढो। उस्ताद बचड़े के सद कयो बचड़ा हलिया शागिर्द आयो। बचड़ा हाने गाल बुध शाम तो के मोकल दींदुस पर हिकड़ो शर्त आ जी मुझा साईं बुधायो मां तो के सबक थो दिया। अगर तो सबक शाम ते याद करे छड़ियो वायदो आ तो के रात टिकण जी इजाजत मिलंदी। अगर तो सबक याद न कयो तो के रात टिकण जी इजाजत कान मिलंदी। गौर कर त वली कीअं थींदा हन अमड़न जूं केॾियूं खिदमतूं हूंदियूं हन। बचड़े चयो साईं काई ॻाल्हि काने। उस्ताद हिकमत का कम वठंदे चईन ॾींहंनि जो सबक न मासूम बचड़े खे ॾेई छॾियो। ओ बचड़ा ही सबक याद करे आ। जेॾी महिल बचड़ो सबक वठी पंहिंजे मुंहं सां वयो ॾिठई त हिकड़े ॾींहं जो न अॼु त चईन ॾींहंनि जो सबक मिलियो आ। यकदम अर्श दे निहारे वरी मदीने दे मुहड़ो करे निहारींदो आ। मदीने तैयबा दे मुहड़ो करे मुझा दोस्त अजीज छो त अमड़ लोलिया में दस्यो हुयस ओ मुझा बचड़ा जदे का मुश्किल घड़ी अचे पहरी अर्श दे निहार जा वरी गुंबज़े खज़रा दे मुहड़ करे याने ओलह ऐं उतर जे कुंड ते मुहड़ करे मदीने वारे मीर जो तसव्वुर करे। रब्बे जुल जलाल खां दुआ घुरजा मुझो रब कदई भी दुआ रद कोन कंदो आ। बचड़े के गाल याद अचे वई त जी जल अम्मा मुखे ही गाल सेकारी हेडो सबक याद कीअं थींदो। ओहो मासूम बचड़ो दुरूद पढ़ी किताब कुरान करीम के बंद करे छॾे अज दुरूद पढ़ी मुझे महबूब मुस्तफा जे गुंबज़े खज़रा दे निहारे दुआऊं तो घुरे ओ मुझा करीम रब जिय मुझ महबूब मुस्तफा यतीम बनाए उन महबूब
यतीमन जी दुनिया के पार तू कयूं ओ मुंहिंजा मौला अज मां भी हिकिड़ो यतीम अज तुझे दरबार में यतीमन जे सरदार इमामुल अंबिया जो वास्तो थो ॾियां मौला उन मदीने वारे मीर जे सदके मुझे कल्ब खे खोल त मुझो सबक याद थे त वनी जी जल अमड़ जो दीदार करे अचा अज बचड़ो रोई अमड़ जे दीदार ला दुआऊं घुरी रहियो आ मुझो अल्लाह अर्शन ते मलाइकन के फरमाए निहारियो मुझे मुस्तफा जा गुलाम दीवाना मुझा दोस्तो रोई रोई बचड़ो सुम्ही पयो मझंद जो जीअं उथियो सबक याद लगो पयो आ तकड़ में उस्ताद ले आयो मुझा साईं मुझो सबक बुधो हुआ हिकड़े सबक में 5 गलतियों अज चैन ॾींहन जो सबक बचड़ो इए पियो पढ़े जण जी जल अमड़ पेट मां पढ़ाए पो मोकलियो आ हजरत बायजीद बुस्तामी जॾहिं सबक चैन ॾींहन जो कलाकन में पक्को करे ॿुधायो उस्ताद अल्लाह जो वलिया अर्श ॾे निहारे चवे थो हा मुंहिंजा मौला पक थी वई आ त तुंहिंजो ऐं हिन पाने जो पाण में सुलह थी वियो आ तवज्जह कर दोस्त उस्ताद इजाजत दिनी बचड़ा तू वनी सगी तो पर सुबह जो सवेल अच जा हाने बचड़े के जदे जी जल अमड़ जे मिलन जी इजाजत मिलिया ओहो बचड़ो के लिए खुशी मां बदर से माया दरबार ता निकतो हुंदो गुडदो हुंदो गीत गाइदो हुंदो तमा पांजे जी जल अमड़ जो दीदार करन ला थो व냐 ओहो बायजीद बुस्तामी रस्ते में कुंडो खेडंदो अज खुशी में झूमंदो थो अचे त जी जल अमड़ जो दीदार करण थो वञा अचे दरड़े ते पहुतो आ दरड़ो तो खड़काए अंदरों आवाज तो अचे गौर सां ॿुध जा उन्हनि अमड़नि खे भी अल्लाह तौफीक ॾे हे जुमला गौर सां ॿुधनि त हिकड़ी मां पंहिंजे बच्चे ला कीअं कुर्बानियूं ॾींदी आ हजरत बायजीद बुस्तामी सुने दरड़ो खड़कायो आ अंदरों अमड़ आवाज दिनो केरा जवाब थो दे अम्मा तुझो पुटड़ो बायजीद आयो आ अम्मा दरड़ो को न खोलियो तवज्जह कर मुसलमान जी जल अम्मा दरड़ो को न खोलियो कुछ मिनट गुजरिया परी बचड़े दरड़ो खड़कायो अम्मा अंदरों आवाज दिनो केरा अम्मा तुझो बचड़ो बायजीद आयो वा फरीब अमड़ दरड़ो को न खोलियो कुछ घड़न खां बाद टियों दफो जले बायजीद दरड़ो खड़कायो अंदरों अमड़ पुछो केरा बायजीद चयो अम्मा तो जी जल जे दीदार करण ला तुझो दीवानो बचड़ो रोई चई त आयो आ एडो बचड़े रोई चयो त आयो हा अंदरों अमड़ रोई जवाब थी दे बचड़ा मुझो बायजीद इए नथो अची सके मुझो बायजीद तॾहिं ईंदो जॾहिं अल्लाह जो वली बणजी वेंदो जॾहिं बचड़े पंहिंजे जी जल अम्मा जो इहो जवाब ॿुधो ज़ारो कतार रोहंदो मोटियो आयो त खिलंदो पियो अचे अॼु ज़ारो कतार रस्ते में रोहंदो मोटींदो थो वञे जॾहिं राति ऊंदाही थी वई आहे पंहिंजे दरबार उस्ताद वटि पहुतो उस्ताद ॾिठो बायजीद रड़ करे चई ओ बायजीद जी बुझा साईं छो जल्द मोटी आए बायजीद जो कंधो हेठा रोई रहियो आ ॿियो दफ़ो उस्ताद पुछो जॾहिं टियों दफ़ो उस्ताद पुछो अर्ज़ कई त मुंहिंजा साईं मुझे जी जल अम्मा फरमायो आ त बायजीद मुझो तॾहिं मोटंदो जॾहिं अल्लाह जो कामिल वली बणजी वेंदो उस्ताद निहारे चयो बच्चा अमड़ सां कावड़ियो त नाही रोई चवे थो साईं कीअं कावड़ जा जेका मुंहिंजी जीजा मुझे ला दुआऊं घुरी रही आ उस्ताद की अर्ज कई ओ मुझा साईं हाणे मां रुआ या रड़ा
मुखे इजाजत देसी न ॾिजा जेस्ते मां अमड़ जे दुआन ऐं उम्मीदुन वारो न बणजी वञा। जेडी महल उन बचड़े कुरान जी तालीम मुकमिल कईया मदीने जे ताजदार उन जे उस्ताद के ख्वाब में दीदार करे फरमायो हाणे बायजीद के इजाजत दे उन जे अमड़ जी दुआ रब कबूल करे छडिया वञी मां मुस्तफा जे दीन जो पैगाम दुनिया ताईं पहुंचाए। बायजीद बुस्तामी इन मकाम ते पहुतो जवाब दे कहजे दुआ सा जवाब दे मुसलमान कहजे दुआ सा पहुतो ही जेके वलीउल्लाह दुनिया ते बनिया हन औलिया अल्लाह बनिया हन हिक हिक जी तू हिस्ट्री दिसंदे त मुजा दोस्त अजीज जीजल अमड़ जी दुआ हर बच्चे सा साथ में हुंदिया। जे कदे तू चाही तो सोहणे अब्दुल कादिर जीलानी जा मुरीद याद रखी छद महबूबे सुबहानी रस्ते में बीही करे पूरो टोलो चोरन जो होयो उन टोले जे टोले खे मुझा दोस्त निगाह करे नेक त बनायो हो पर जुमला कहड़ा होया उन्हनि चोरन पुछो ए अब्दुल कादिर असा खे त खबर ही न हुई त तुझे जेब में पैसा हन तो छो बुधायो दिलबर दस्तगीर फरमायो मुझे जीजल अब्बा मुखे फरमायो कै फरमायो मुझे जीजल अमड़ मुके हुक्म कयो हो ओ मुझा बचड़ा अब्दुल कादिर जी मुझी अम्मा सिर लही वने त कबूल कजा मगर कदे जुबान सा कूड़ नहण जा इन करे मु अमड़ जीजल जो हुक्म कबूल कयो आ बस एतरी देर थी सैयदना अब्दुल कादिर जीलानी यो जुमलो चयो अगर मां अमड़ जो हुक्म कबूल न कया मुझो रब मुखा रुसी वने होडा उन चोरन जे सरदार जे मथा वजद तारी थी वयो रड़ करे ची ओ नठड़ा बचड़ा तो हिकड़ो अमड़ जो हुक्म न मनियो इन जे ला त मता मुझो रब नाराज थी वने असा त हजारे हुक्म अबे अम्मा जा त छा पर रब जा कोन मन्याहन रोई चवे तो सोहना आया त चोर हुयासी पर हाणे निगाह फरमाए त रब असा ते राजी थी पवे। चोर होया ऐ सुने अब्दुल कादिर जीलानी घोट निगाह फरमाई मोटिया त दीन जा दाई बनजी वया बुधा करामत त सुने अब्दुल कादिर जीलानी जे हथों सादर थी लेकिन उन जे पोया जेको पावर मिलियल हो वो पावर कहजो हो जो जीजल अमड़ जे दुआ जो हो जवाब दे कहजो पावर होयो जीजल अमड़ जे दुआ जो पावर होयो। सुनो अब्दुल कादिर जीलानी उन टाइम ते जदे नंढड़ो बाड़ो 4 साल 4 महीना ऐ चैन ॾींहन जो थींदो हो बचड़े के पाड़े जे मौलाना वट वठी ईंदा त साईं हिन के कलमो सेखारियो बिस्मिल्लाह सेखारियो जदे मुजो मुर्शिदन जो मुर्शिद पीरन जो पीर मुहियद्दीन मीर सुनो अब्दुल कादिर जीलानी 4 साल 4 महीना ऐ चैन ॾींहन जो थियो सदर जो बाबा साईं मुझा दोस्त अजीज वठी आयो पाड़े जे मुला वट ऐ मौलाना मुझे बचड़े के बिस्मिल्लाह सिखार कलमो पढ़ा उस्ताद चयो ओ बचड़ा जी मौलाना जी मां चवा इए चेजा जी मौलाना मौलाना चयो पढ़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुनो अब्दुल कादिर जीलानी खामोश बियो दफो मौलाना पढ़ियो सुनो अब्दुल कादिर जीलानी खामोश जदे टियों दफो मौलाना पढ़ी हकल नहीं छोकरा पढ़ी छो न तो सैयदना अब्दुल कादिर जीलानी घोट पांजा नेण मथे करे चयो मौलाना जदे अल्लाह जो कुरान पढ़बो आ पहिरी अल्लाह जे दुश्मन का पनाह घुरबिया पढ़बो आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम पो पढ़बो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ये चई करे महबूबे सुबहानिया 18 पारा कुरान जा तिलावत कया
घणा पारा कुरान जा जवाब दे घणा पारा उम्र घणिया 4 साल 4 महीना 4 ॾींहं दिलबर अब्दुल कादिर जीलानी 18 पारा कुरान जा बगैर कहे वक्फे जे तिलावत कया। उस्ताद ॿुधंदो रहियो ॾिसंदो रहियो। सुहिणे महबूबे सुभानी जे बाबे दे निहारे चवे तो साईं तव्हां मूं ते टोकू करण आया हो। अब्दुल कादिर जीलानी फरमायो ऐ मौलाना मुझो बाबो तो ते टोकू करण कोन आयो आ। मुझे जी जल अम्मा रोज रात जो तहज्जुद जे नमाज में 18 पारा कुरान जा पढ़ंदिया। मुझे रब मुझे जी जल अम्मड़ जे पेट में 18 पारा कुरान जा मुखे याद कराए छड्या ने। अम्मड़ जो एतरो औलाद जे मथा असर हुंदो आ। इन करे सुने लतीफ सरकार फरमायो भली जायूं माया भली जायूं मायरू अदा सदियूं सालिहन महशर जे मैदान में तनीदा जमिलन बाकी बिन बेचारियुन त ओ जागाई अजाया कया। ओ अल्लाह जू बांधड़ियों ओ खुदा जे महबूब जू दीवानियों पंहिंजे बचड़न के दुक्के में रब जो जिक्र सिखारियो। पंहिंजे बचड़न के झोली में मुझे मुस्तफा जो दरूद जू लोलियूं दियो। पो इहे बचड़ा एक अम्मड़ जेला इहा मुंजा दोस्त अजीज में से जा त वो पंहिंजे बचड़े के जडे थन प्यारे तदे भी रब जो जिक्र करे। जडे बचड़े के कुछ खाराए प्यारे तदे भी अल्लाह जो जिक्र करे। मुझे मुस्तफा करीम जो दुरूद पढ़े एक पीउ जेला न्यापोआ जेका रोजी बचड़न जेला कमाए अचे उहा हक हलाल जी रोजी कमाए अचे अची बचड़न के खाराए। पो जवाब दे जडे अम्मा दुरूद ऐं जिक्र सा खीर प्यारे ऐं अबो हलाल जी रोजी कमाए खाराए बुधायो तो हे बचड़ा रब जा वली थींदा या कोन थींदा। इहे बचड़ा वली थींदा इहे मुझे मुस्तफा जे मार्फत वारा थींदा। अल्लाह जा ज़ाकिर शाकिर साबिर माना थींदा। तू असां जे कदे चाहियूं था तू असां जे कदे चाहियूं था त असां जा बचड़ा मुझे ख्याल में हज़ारे वेठा हो। कसम थव पंहिंजे पैदा कंदड़ रब जो गरीब भी ते आयो अमीर भी आयो सभई आयो। बुधायो को हिकड़ो दावा करे सके तो त मुखे धीउ या पुत्र जाओ ऐं मु उन ॾींहं खां वठी दुआऊं घुरियूं मौला हिन के पंहिंजे मार्फत वारो बनाए जा हिन के पंहिंजो वली बनाए जा। न न मौला मुझे पुत्र के डॉक्टर बनाए जा मौला मुझे धी के वडी नर्स बनाए जा मौला मुझे पुत्र के इंजीनियर बनाए जा। बेशक ये दुआऊं घुर लेकिन खुदा जे वास्ते बुधा अगर तुझो पुत्र डॉक्टर थियो उन जी दुनिया बेहतर थींदी। अगर तुझी न्याणी डॉक्टर थी वई उन जी दुनिया बेहतर थींदी। पर रब्बे जुल जलाल जो कसम अगर तुझो बच्चो या अगर तुझी न्याणी अल्लाह जी वली या वलियाणी थी वई उनन जी दुनिया भी बेहतर थी वेंदी त आखिरत भी बेहतर थी वेंदी। न उनन जी थींदी पर जनते निगाह कंदा तो उनन जी भी दुनिया आखिरत संवार जी। बचड़ो रब ॾेई त बचड़े ते नालो सोची समझी रखंदो कर। मुझे महबूब मुस्तफा जे निस्बत वारो नालो रखंदो कर। इन नियत सां रखंदो कर त मुझो रब मन हिन नाले जे सदके हिन बचड़े जे मथा रहम फरमाए। मुझा दोस्त अजीज टाइम तमाम घणो गुजरी वयो आ छो त अजो को ही प्रोग्राम शेड्यूल में मु कोन रखियो हो पर मिया दोस्त जो नालो त नथो अचे मुखे मोहतरम अता मोहम्मद वो जेडी मलायो बस चई त सही असां जे मरहूम मगफूर मोहम्मद उस्मान जे दिल जी तमन्ना हुई तेन चरे फकीर राजपर ताहिरी के घुराए जो बस वो अजो अल्लाह जे कुदरत जो मंजर दिस सदाई जलाली जज्बाती तकरीर कंदो हां पर अज सवा कलाक जे कुछ जाडो गालायो थम सजो सवा कलाक अबे ऐं अम्मा ते रब मुखो गाल रायो आ ऐं मुझे दिल जी तमन्ना है मुझे दिल जी
जी उम्मीद आ हेतरी जमायत वेठा हो अगर हिकड़े जे अंदर में भी जी जल अमड़ जो प्यार पैदा थी पयो त मरहूम मोहम्मद उस्मान आई उन जे घरवारी जे कब्र के तरब आला को आला बनाए छडी दो पर हे जन महफिल सजाई रब उनन के भी माफ करे छडी मोजा दोस्त कम थींदो ओहो जेको मुझे खुदा के मंजूर होंदो अचो त पांजे दिल जी तमन्ना नेक कयो बस बाकी टे आयतों कुरान जो क्योंकि जो तर्जुमो कया सादड़ी बोलड़ी में अल्लाह फरमायो कद अफलहल मुमिनून सबको चवे तो मां कामयाब मु घर बनायो भलो मां कामयाब मु गाड़ी वरती भली मां कामयाब मु जमीन जा 3 एकड़ वरता मां कामयाब मु प्लाट घणा वरता मां कामयाब मु मानुन के ठगियो वधिक मां कामयाब मां गालायण जो अटकली कामयाब लेकिन मुझे अल्लाह तो फरमाए तुझे चवण सा दुनिया जी कामयाबी घड़ी खन जी मिलदई पर मां अल्लाह तो बुधाया वत मां रब जे निगाह में कामयाब केरवा मुझा मौला केरा अल्लाह फरमायो कद अफलहल मुमिनून बेशक उहे ईमान वारा कामयाब थिया अल्लज़ीन हुम फी सलातिहिम खाशिऊन अल्लाह फरमाए ओहे कामयाब थिया जन नमाजू पढ़ियो रुगी नमाजू न पढ़ियो पर ये नमाजू पढ़ियो जो पैर उनन जा मुसल्ले ते हुंदा होया दिल उनन जी मां रब जे दरबार में हुंदिया नमाजू पढ़ियो पर ये तो असावा गुरु न नमाज जे भर में डाटो भी पयो हुजे चादर भी पई हुजे सोमणी जी नमाज पढ़ी बस कया हाव माओ टरे त वनी फलाणे जे गाह जी पुठार कलणी अचा ये न कर त दुनिया निंद्र करे त वनी उन जे बुह जी भरी खणी अचा ये न कर त दुनिया निंद्र करे वनी उन जो लोढ़ो लताड़े अचा ये न कर मुझे रब फरमायो वल्लज़ीन हुम अनिल लग़वी मुरिदून अल्लाह फरमायो कामयाब उहे शख्स थिया जेके पांजे जुबान सा कदे भी बुरा लफ्ज को न गालाइंदा ने ऐ नौजवान तुझी असांजी कचहरी कहिड़ी आ जॾहिं वेठासी फलाणो ही थे फलाणे जी ही गाल ओ खुदा जा बाना रब जो कुरान बुध जॾहिं तू बे जी गिला कंदो आ गिला छाखे चइबो आ खुदा जे वास्ते पैगाम बुध सजण साईं जे गुलाम जो पैगाम बुध मुंहिंजा दोस्त अजीज ताज़ो रात मुर्शिदन जो दीदार करे आयो हा मुर्शिदन जो फरमान मुझे कन्नन में हली रहियो आ मुझे मुर्शिदन करीमन फरमायो ओ तकरीर करण वारो तकरीरू भले कयो पर इहो ख्याल जरूर रखो त तव्हां जे तकरीर खां पोइ अल्लाह जे मखलूक जो फायदो थियो आ या कोन थियो आ अजीज़ान मन गुल तने सुणो लगंदो आ जॾहिं खुशबू कंदो आ यार तने सुणो लगंदो आ जॾहिं वफादार थींदो आ जलसो तने सुणो लगंदो आ जॾहिं ॿुधण सां दिल जी कट लही पवंदी आ ओ मुझा मिठड़ा भा ओ गिला करण वारा जरा रब जो कुरान बुध गिला छाखे चइबो आ मां तरात ॾींहं सफ़र पियो कयां रस्ते में जिथे किथे 3-3 4-4 नौजवान होटलुनि ते वेठा हन मायूं 4 वेहन पिड़ 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 फलाणी ही ओ अल्लाह जूं बानियूं रब जो कुरान बुधो मुझे बेनियाज रब जे ज़ात बाबरकात फरमायो त जेको भी कंहिंजी गिला कंदो आ जेको भी कंहिंजी गिला कंदो आ मुझे रब जे ज़ात फरमायो उहो इए ॼण पंहिंजे मुअल भा जो गोश्त पाण खाईंदो आ
बुधो कुरान वला यग़तब बअदुकुम बअदा अयुहिब्बु अहदुकुम अन यअकुल लहम अखीहि मैता। अल्लाह जो कुरान सचो आया न जवाब दे मुझे अल्लाह फरमायो ओ हिक ॿिए जी गिला करण वारा याद रखी छॾजा जेको तोसा ॿिए जी गिला करे सके तो पक समझ इहो सुभाणे तुंहिंजी वरी ॿिए सां गिला ज़रूर कंदो। जेको तोसा बेजी तो करे तो तुझो राज रखंदो न मुझा दोस्त। मुझे रब फरमायो पहरी बुध तक गिला छाखे चेबो आ मदीने जे मीर फरमायो औरतुन के भी खुदा शल हिदायत नसीब फरमाए। हे जलसे जी ही कापी अलाए किथे किथे विंदी इंशाअल्लाह ताला दिल मुजी थी चवे त मरहूम मोहम्मद उस्मान उन जी घरवारी खुश नसीब हन अज उहा तकरीर रब कराइया जेका हज़ारन के रोईंदी उनन जूं दिलियूं रब जे इश्क में रची वेंदियूं इंशाअल्लाह। मुझा दोस्त अजीज याद रखी छॾजा गिला छाखे चइबो आ मदीने जे मीर फरमायो अगर कहीं में को ऐब मौजूद हुजे कंहिंजी का ॻाल्हि सच्ची हुजे पर उन जे पर पुठ बयान कजे मुझे मुस्तफा फरमायो इन जो नालो गिला। हाणे कसम थव खुदा जो सच बुधायो औरतूं हन या मर्द असां त सच्ची ॻाल्हि था कयूं फलाणो अंधो कोन्हे असां त सच्ची था ॻाल्हि कयूं फलाणो हेड़ो कोन्हे उहो मौजूद आहे मौजूद कोन्हे। मुझे मुस्तफा फरमायो इहा गिला इहा गिला है जेका कंहिंजे गैर मौजूदगी में एड़ी गाल कई वने जेका उन में हुजे मगर उन जे सामो कजे उन के दुख पहुंचे। मुझे महबूब फरमायो इहा गिला है रब कुरान में चयो त गिला न कयो ओ गिला करण वारो रब जो कुरान बुध मुझो अल्लाह तो फरमाए जडे हिकड़े जी बे सा गिला तो करी बे जी ट्रे सा गिला तो करी गिला करण वारे के भी रब तो फरमाए गिला बुधण वारे के भी रब तो फरमाए अयुहिब्बु अहदुकुम अन यअकुल लहम अखीहि मैता। मुझो अल्लाह पुछी रहो आ ओ गिला करण वारा ओ गिला बुधण वारा रब तो चवे बुधा तू जो बेजी गिला करे रहो आ रब चवे तो बुधा तू पाजे मुअल भाजो गोश्त खाइण पसंद कंदे या न याने बेजी गिला करण पाजे मुसलमान मुअल भाजो गोश्त पटे खाइण जे बराबर आ। बुधायो मुसलमान होश कर घड़ी खन जे चस्के जे ला पराई प्रचार करे इहा प्रचार पराई करण जे बजाय ओडा जीजल अमड़ घर में अम्मा जन्नत अबो जन्नत ओडा जन्नत तुझे इंतजार में त अलाए केडी मन तो मुजो बचड़ो अचे तू होटलन ते रोडन ते वेही पराई गिला करे जहन्नम खरीद करे रहियो है। ओ नौजवान वक्त रब दिनो थे जिंदगी जी काई खबर कान्हे याद रखी छड़जा ए जन जहनही मैक ठाहिया ओ हिन जे मथा लिखंदो त साल जी गारंटी थो दिया ये मैक खराब न थींदी हा हा हथ सां ठाही थई मैक इन जी त साल जी गारंटी थो दे चमीस तुंहिंजी गारंटी घणी आ चंदो मुझे गारंटी जी काई खबर कान्हे। याद रखी छद मुसलमान तो जेके हथन सा शयूं ठाहियूं उनन जी त गारंटी दई सकी तो पर तोखे पंहिंजे गारंटी जी काई खबर काने जने तोखे जिंदगी जी खबर ही काने का त पो अचतो न परवरदिगार जे दरड़े ते झुकी पऊं जेको तुझे असा जी जिंदगी जो मालिक आ जेको दुनिया में इज्जत दियण वारो आ जेको कब्र में रहम करण वारो आ उन मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद ओ सलाम पढ़ो उन महबूब जे शरीयत सा प्यार कयो उन मुस्तफा करीम जे सुन्नत के जिंदा कयो। खुदा जो कसम जिथे सबई छडे वींदा मित्र भी छडे वींदा माइट भी छडे वींदा पर मुझो मदीने जो साईं कदे भी को न छडे।
उन यार सां प्यार कर जेको वफादार आ, उन महबूब जो जिक्र कर जेको शफादार आ। ज़मीन ते इज्जत वारो उहो जेके अल्लाह महबूब मुस्तफा जी शरीयत नसीब फरमाए, कुर्ब नसीब करे। कब्र में इज्जत वारो उहो जेको मुझे मुस्तफा जे ज़ात के सुञाणे। क़यामत में कुशप उहो इज्जत वारो जेके रब मुझे मुस्तफा जी शफात नसीब करे। ये टे जगहूं हन, हिकड़ो ज़मीन जे मथों, हिकड़ो ज़मीन जे हेठों, टियों क़यामत में। टिन्ही जगहुन ते सवाए मदीने वारे घोट जे भी काई वाट काने का। रब जे ज़ात जो कसम, अल्लाह भी उन ते राज़ी थींदो आ जेते मुझो घोट मदीने जो साईं राज़ी थींदो आ। ऐं मुझो मदीने जो साईं वरी कहते राज़ी थींदो आ जेको मुझे महबूब मुस्तफा जे बचड़न सां प्यार कंदो आ, मुझे महबूब मुस्तफा जे सहाबा सां प्यार कंदो आ, मुझे महबूब मुस्तफा जे उम्मत सां प्यार कंदो आ, इंसान ज़ात सां प्यार कंदो आ। ओ मुसलमान कुछ ॾियण सिख, कुछ ॾियण सिख, ॿियो कुछ भी नथो ॾेई सघी। अहिड़े दौर जे अंदर पंहिंजे मुसलमान भाउ खे रुॻी हिकिड़ी मुर्क ॾे तॾहिं बि मुंहिंजो रब राज़ी थी। इन दुनिया जे अंदर हींअर खिलण जे लाइ माण्हू सिकी रहिया आहिनि। ॾिसी कंहिंखे परेशान थो वञे त उनखे इश्क वञे थो, ईअं न, उन परेशान हाल खे ॾिसी अॻिते वधी पओ, वञी हुनखे अस्सलाम वालेकुम चई भाकुड़ो पाए। अगरि रब ॾिनो अथई त चांहि जो कपिड़ो प्यार, हुनखे वेहार, हुनखां हाल अहवाल पुछ। मुमकिन आहे हू ॾुखायल हुजे, हुनखे तसल्ला ॾे, हुन सां 2 मिंट कचहरी कर, हुन सां मुर्की ॻाल्हा। मुमकिन आहे तुंहिंजे इन हिकिड़ी मुर्क जे करे हुन जो उहो गम हल्को थिए। मूंखे पैदा कंदड़ रब जे ज़ात जो कसम, तू ज़मीन ते कंहिंजो हिकिड़ो ॾुख दूर कर, मुंहिंजो रब तुंहिंजा लखे ॾुख दूर करे। इंसान त थी न मुसलमान पोजी ॻाल्हा, पहिरीं इंसान त थी, इंसानियत जो दर्जो त सिख, इंसानियत जो तरीक़ो त सिख। इंसान उहो आ, मुसलमान उहो आ, मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। मुझे मदीने जे मीर फरमायो तव्हां में मुसलमान उहो आ जंहिंजे हथ खां भी ॿियो मुसलमान हिफ़ाज़त में आ, त ज़ुबान खां भी ॿियो मुसलमान हिफ़ाज़त में। अचो त पंहिंजे घरनि खे जन्नत बनायो, अचो त पंहिंजे इलाइक़े खे जन्नत बनायो। कीअं बणबा याद रखी छॾ। अगर तू इहो सोची या रहे फ़कीर सजण साईं जो गुलाम चरियो त अजीब सॼी दुनिया लगी पई आ अलाए छा, याद रखी छॾजां। तू इहो न सोच अगर मां हिकिड़ो फ़कीर थी पयुसि त दुनिया अलाए छा थींदी। 100 माड़ जेका ठहंदी आ न, उन जी बि शुरूआत हिकिड़ी सिर सां थींदी आ या कान थींदी आ? जवाब दे। भले 100 माड़ ठहे, उन जी शुरूआत हिकिड़ी सिर सां थींदी आ। तू पंहिंजे जान जो ज़िम्मेवार है, तू पंहिंजे दिल में वाइदो कर त मुंहिंजा मौला अॼु खां पोइ कंहिंजी गिला न कंदुसि, मुंहिंजा मौला अॼु खां पोइ कूड़ न हणंदुसि, मुंहिंजा मौला अॼु खां पोइ कंहिंखे ॾुखाईंदुसि कोन, मुंहिंजा मौला अॼु खां पोइ कंहिंजो हक़ कोन खाईंदुसि, मुंहिंजा मौला अॼु खां पोइ कंहिंसां तकिड़ो तेज़ कोन ॻाल्हाईंदुसि। ख़ुदा जो कसम तू रुॻी दिल में इरादो कर, सुबुह थींदो त तोसां तकिड़े ॻाल्हाइण वारा जीअं तुंहिंजे चेहरे ते नज़र पवंदी, रब हुननि जूं निगाहूं हेठि करे छॾींदो। हो तकिड़े ॻाल्हाइण वारा बि कंदो हेठि करे तोसां मिठड़ो ॻाल्हाईंदा। हे कंहिंजे कुदरत जो कमाल आ? चओ मुंहिंजे ख़ुदा जे कुदरत जो कमाल आ ऐं मुंहिंजे मुस्तफा करीम जे रहमत जो कमाल आ। आज़माए आज़माए ॾिसो। मथे जे सूर जे लाइ गोरी बि आज़माईंदा हो। जवाब ॾियो। ॾाठ जे सूर जे लाइ बि 5 मन ही। अॼु तूं हिन सजण साईं जे फ़कीर जूं ही ॻाल्हियूं आज़माए ॾिस। 8 ॾींहंनि जे अंदर ॾिस त रिपोर्ट छा थी अचे, रिज़ल्ट छा थी। 8 ॾींहंनि जे अंदर ॾिस त रब तुंहिंजे दिल में सुकून कीअं थो पैदा करे। तूं रुॻी ॿिए जे सुकून जे लाइ दुआ घुर, रब तुंहिंजे दिल में सुकून पैदा करे छॾींदो। तूं ॿिए जे ख़ैर लाइ दुआ घुर, रब तुंहिंजो ख़ैर करे छॾींदो। तूं ॿिए जे आबादीअ लाइ दुआ घुर, रब तोखे आबाद करे छॾींदो। इहो अथई दीन, इहो अथई इस्लाम। तूं पंहिंजे बचड़नि जी सुहिणी तरबियत कर। सदाईं चवंदो आहियां सुम्हण वक़्तु बचड़नि खे कलमो पढ़ो,
पाण भी पढ़ बचड़न के भी कलमो पढ़ा उनन अमड़न जे खिदमत में भी अर्जा ओ अल्लाह जू बानियो पांजे बचड़न के कलमे सा विरद कराए पो निंद्र करायो जदह बचड़ो सुम्हे अब्बो अम्मा उनन के ताकीद सा कलमो पढ़ाए अल्लाह हाफिज जदह न घर में पंज भाती हुजन 10 हुजन चईनी तरफन का कलमे जो आवाज अचे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ऐं जेडो केडो आवाज अचे अम्मा अल्लाह हाफिज बाबा अल्लाह हाफिज पुत्र अल्लाह हाफिज खुदा जे इज्जत जो कसमा सजी रात तवा सा निंड्रू कयो रब जे अर्श जा मलाइक सजी रात तो असा जे घर ते पहरो दई बीही रहा अचो त पांजे घरन जी हिफाजत कयो अचो त निंद्र में पांजू नेकियूं लिखरायो पाण कलमो पढ़ी सुम्ही रहियासी रब हुकुम कयो मलाइकन के किरामन कातिबीन के त मोजो बानो कलमो पढ़ी सुम्ही रहियो आ जे कोन मुझे याद में मुझे महबूब जे याद में सुम्ही रहियो आ हाने इन जी निंद्र भी मां रब इबादत में शामिल करे तो छड्या इन जे साह में लखे नेकियूं लिखो निंद्र करे उथे त दफ्तर नेकिन सा भरिया पिया हो जन दीन सौलो आ जवाब दे दीन सौलो अल्लाह ताला जी जात बाबरकार मुझो चवण तवा जो बुधण पांजे बारगाहे रब्बुल इज्जत में कबूल व मंजूर फरमाए मुझा दोस्त अजीज अल्लाह ताला तरफैन के अमल जी तौफीक अता फरमाए रोज रात जो प्रोग्राम हुंदो आ मुझा दोस्त हली हली यकीन कयो एडो थकजी पयो हां ए मैं अता मोहम्मद आयो चे मास मुचो अता मोहम्मद 4-5 डी अगे प्रोग्राम वरी पोया एकड़ी रात आ चई सही भला चे दुआ घुरजो 10 मिनट तने बसा जे वनड़े जी दिल ठरी पवंदी उनके खबर ही ते चरियो फकीर इंदो दुआ जो चौंदासी पो 1.5 कलाक त जरूर रहंदो मुझा दोस्त अल्लाह ताला शल मुजी हाजिरी कबूल फरमाए खुदा थो जाने कदे भी इयो न सोचिंदो त अमीरन जो जलसो आ ड्रिगो कया गरीबन जो जलसो आ हल्को कया न बल्कि जेको गरीबन जो जलसो हुंदो उनके मां वधिक करे छडींदो हां छो त ही जेके मोहब्बत वारी जमात आ असा खुश नसीब हो इन वक्त उलमा के सोचण घुर्जे मुझा मुर्शिद करीम सजण से दामत बरकातुल आली फरमाइन पे ओ मौलवियो तहां त खुश नसीब हो जो मानू हली था जन तहां के दावत देण वरन तहां जे मथा त लाज़िमात हली वनी मानू के दीन जो पैगाम पहुंचायो हे तहां दोस्तन जो एहसान अल्लाह ताला तहां सबनी दोस्तन के आबाद रखे जो मु जड़े किने को जड़े के इज्जत दई हिते वेहारियो थव ए दीन जे पैगाम बुधाइण जो मौको दिनो थव अल्लाह ताला तहां जे बचड़न के आबाद करे अल्लाह ताला तवा जे घरन के आबाद करे अल्लाह ताला तवा जो जमीनी आसमानी मुसीबतों दूर फरमाए अल्लाह ताला तवा जे बीमारन का छुटकारो तवा के अता फरमाए मुझा दोस्त अजीज जेके तवा सा जा अजीज व अकारब दुनिया छले वियान बशमूल मुझो दोस्त आहे मियां अली मोहम्मद रखण उन जी भेण वेचारी मरहुमा मगफूरा काफी बीमारी जे करे अलील हुई उहा भी दुनिया छले चुकी आ अज सबनी सा गड उन न्याणी जे ला भी दुआ है इन फकीर जी घरवारी भी गुजारे वया अज मोहम्मद उस्मान उन जे घरवारी सा गड सबनी जे ला दुआऊं घुरंदासी त रब मुझे हुजूर जे सजी उम्मत जो बेड़ो पार फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू हाने थकजी त पिया हुंदो नंगर तैयार पर थोड़ो 5 मिनट उथंदासी आरस भजी पवंदो ऐं महबूब जो दुरूद व सलाम भी थी विदो इंशाअल्लाह।